मानू वक्त वाला कहीं जब अल्लाह चूंडे सुभान अल्लाह सुभान सलाम जंग में हुआ गज़वे में हुआ हुजूर जब सहाबा किराम ने फरमायो तमाम मूसा गॾु हींअर जंग ते हलो था कदम बि कदम मूसा गॾु आयो हिकिड़ा माण्हू मदीने में वीचारा रहिजी विया उन्हनि जी बि तमन्ना हुई त मूसा गॾिजी जंग ते हलनि हबसहुमुल उज़्र पर उन्हनि खे का मजबूरी थी पई जे उन्हनि खे रोके असां के बीमार हुया कन सवारी कोन हुई का मजबूरी उन्हनि खे थी पई जंहिंजे करे उहे अची न सघिया आहिनि उहे पहुची न सघिया आहिनि असां सां गॾु रस्ते में हली कोन था सघनि पिया उज़्र जे करे रहिजी विया आहिनि पर उन्हनि खे अजर सवाब उहो साॻियो ई थो मिले पियो जेको तव्हां मूं सां गॾु हलणो सुभान अल्लाह अॼु तव्हां ओड़े परे खां चूंडजी उस पाक जी महफ़िल में पहुता आहियो पर कुझु मुंहिंजा बचिड़ा आहिनि जेके ग़रीब भाॻो मिलायो कोन्हे उहे वीचारा पहुची न सघिया आहिनि उहे घर में वेठा तमन्ना उन्हनि जी हुई असां वञूं सुभान अल्लाह अल्लाह से दर्शन लो तमाम की मुझे बिखूनी राय का पहुंच तमाम के इन जो बकरो अल्लाह ताला जरूर आता फरमाई यकीन